नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ाज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त क़ाज़ी अहमद मोड़ जे नथार क़ालोनी जे रह्वासी सयाल बिरादरी जे औरतुनि मर्दनि मोहम्मद जुम्मन सयाल, ख़ालिद सयाल, साकिब सयाल, बिलाल सयाल ऐं ॿियनि मासूम ॿारनि सां गॾिजी तालका प्रेस क्लब अॻियां उन्हड़ बिरादरी जे बाअसरनि माण्हुनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिकंदर उन्हड़ उर्फ़ सिको 10 खां 12 ॾोहारी माण्हू साण करे असांजे घर में मर्दनि जी गैर मौजूदगी में दाख़िल थी घरनि मां लुट करे ऐं औरतुनि समेत मासूम ॿारनि ते सख़्त तशद्दुद कयो। औरतुनि जी मज़ामत करण ते माज़ूर औरत मसामात गुली समेत ॿियनि खे वारनि खां वठी गिलींदा रहिया ऐं मसामात रुबीना खे मथे में धकणी सख़्त ज़ख़्मी करे फरार थी विया, जंहिंखे असां क़ाज़ी अहमद अस्पताल इलाज लाइ आंदो। ज़ख़्मी औरत जो लेटर वठी थाणे ते ॾिनो ऐं जवाबदारनि मथां NC दाख़िल कराई, पर पुलिस हमलो कंदड़ हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न कयो। असां सां इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ न मिलण जी सूरत में असां पंहिंजा मासूम बचड़नि सां गॾिजी मेन रोड ते पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं, जंहिंजा ज़िम्मेवार इंतज़ामिया हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।